अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 26 फरवरी सैटरडे ऐं सुबुह जा 10 थिया आहिनि। अंदरि मां काफ़ी देरि कमु कंदी रही आहियां कुझु न कुझु, ऐं हाणे मां कयां थी पंहिंजे व्लॉग जी इब्तिदा। इब्तिदा आहे व्लॉग जी। हे मुंहिंजो अलाए छो जेको आहे न प्लांट वधे नथो, हिन में हिकिड़ो मुरझायल मुड़ियल तुड़ियल पन निकितो आहे, ॾिसूं अलाह करे वधी वञे। हे बि बीज वियो आहे, हिनजी बि ग्रोथ नथी थिए। हे जेको मां हिते हयो हो प्लांट उहो लॻी वियो आहे, फ्रेश आहे माशाल्लाह ज़बरदस्त। सो इहा आहे सूरत हाल। ऐं हमेशह जेको आहे मां सुबुह जो हिकिड़ो चकर ॿाहिरि पंहिंजे प्लांट्स वटि ज़रूरु हणंदी आहियां, त जीअं मां हिननि जो हाल वाल वठी सघां, ॾिसी सघां। तो माशाल्लाह सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि ऐं मां बि ख़ुशि आहियां। ऐं हिन फ्रूट जी पेटीअ ते एक्स्ट्रा मां वज़न रखियो त जीअं तरो सिधो थिए, सो फ़िलहालु इहो हिते ई पियो। ऐं कल्ह बि मां फ्राइडे ते कुझु वीडियो क्लिप्स रिकॉर्ड कयूं हुयूं, त तव्हां उहे बि तव्हां सां मां शेयर थी कयां, त उहे तव्हां ॾिसी सघंदव हाणे। सो पहिरियों तव्हां ॾिसी वठो उहे कल्ह वारा वीडियो क्लिप्स। हे मां 3 डिफरेंट फ्रेम खयां आहिनि। हिन में जेको नंढो ब्राउन हो उहो फिट न पियो थिए हिन जे हिसाब सां, पिक्चर जे हिसाब सां, एम्ब्रॉयडर्ड पीस जे हिसाब सां। त हीउ हिकिड़ो गोल्डन आहे, हीउ लाइट ब्राउन आहे, हीउ डार्क ब्राउन आहे। त हिननि सभिनी खे मां सेम ब्राउन सां पेंट कंदमि। हिननि जा शीशा ऐं जेको बि हिननि जा हेठां शयूं हुयूं उहे कढी छॾियूं आहिनि मां। ऐं हाणे मुंहिंजो हिते पेंट जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। ऐं उनखां पोइ हिननि खे ड्राई करण खां पोइ मां हिननि में कीअं थी फ्रेम कयां, इहे नंढड़ा बास्केट्स जेके भरियल आहिनि सुराइण जा, उहे तव्हां सां पोइ शेयर कंदमि। हिननि जो पेंट जेको आहे बिल्कुलु ड्राई थी वियो आहे। सो जेतिरी देरि में हे ड्राई थियो आहे ओतिरी देरि में मां छा कयो, ओतिरी देरि में मां हे सॼा कपिड़ा धोता जेके मां रेलिन में अंदरां विझराइण जे लाइ वठी आई आहियां। हे हिकिड़ो पुराणो परदो आहे, त इहो त हिकिड़ो ई लेयर जेको आहे काफ़ी थींदो हिकिड़ी विलीअ में। ऐं हे ॿिया सभु टुकड़ा टुकड़ा बाक़ी ॿिनि रिलिन जे लाइ, या बची बि पिया त कमु अची वेंदा। सो इहो वरितमि। ऐं अॼु मां जेको आहे हे नेट जेको टंकीअ ढक ते पियो हूंदो आहे, इनखे बि हिते विधो आहे त उस में सुके, उन मथां कुझु पाणी हारिजी वियो। ऐं हे दॿो मां वठी आई हुयमि फ्रूट वारे खां बॉक्स। त हिन जो तरो जेको आहे न थोरो चिॿो आहे, त सिधो थी बीहे नथो, त मां हिन जे मथां थोरो वज़न रखी छॾियो आहे। सोचां थी थोरो वज़न ॿियो बि रखांसि, त हे बिल्कुलु सिधो थी वञे, त पोइ मां हिनखे पंहिंजे कंहिं कम में आणींदमि क्राफ्ट जे लाइ ज़ाहिर। ऐं क्राफ्ट जेको बि हिन मां ठहंदो त उहो ज़ाहिर यूज़ थींदो, उहो अजाई शइ ते मां पंहिंजो टाइम न ख़र्चु कंदी आहियां। ठीकु आहे। सो हाणे हलां थी, सेकी पई आहियां कपिड़ा धोई धोई, त जीअं मां पंहिंजा पिक्चर्स जेके आहिनि उहे फ्रेम करे सघां। हे ॾिसो फ्रेम थी विया, मां ॾाढी ख़ुशि थी थियां। ऐं मज़े जी ॻाल्हि त मां कल्ह जॾहिं मां हे किताब वठी आयमि, त मां चवां पई त अलाए कॾहिं यूज़ कंदमि, छा कंदमि, ख़बर न आहे। ऐं अॼु मां हिन ई किताब मां जेको आहे पेपर्स जेके आहिनि हिन में यूज़ कया आहिनि, तव्हांखे ॾेखारियां त कहिड़ो कहिड़ो पेपर मां यूज़ कयो आहे। हे ॾिसो, हे फ्रूट वारो हुयो प्रिंट, ऐं हे 2 फ्रूट बास्केट्स आहिनि। त मां इहो इन जे बॉर्डर में यूज़ कयो, छो त पिक्चर्स नंढियूं हुयूं, फ्रेम थोरो उन्हनि खां वॾो त ख़राबु लॻे हा, तंहिंजे करे मां हिनखे ईअं यूज़ कयो। ऐं हिन में ॾिसो त हे हिन में रुॻो गुल आहिनि, हिन में कोई हो न आहे, फ्रूट्स न आहिनि। त हिन में मां हिन प्रिंट जो ही रेड वारो साइड नुमाया करण जे लाइ इस्तेमालु कयो। सो इहे आहिनि ट्रिक्स जेके पंहिंजो फ्रेमिंग जे लाइ तव्हां पाण कुझु बि क्रिएट करे सघो था। सो इहे आइडियाज़ आहिनि मुंहिंजा जेके मां कंटिन्यू तव्हां सां शेयर कंदी थी रहां। सो हीअ सेट बि असांजो कंप्लीट आहे। ऐं हे पेंट थोरो आलो हो त हितां मूंखां ख़राबु थियो। आलो यानी हूअं त सुकी चुको आहे, हीअं में हथ में कोन थो लॻे, पर थोरो रगड़ो अची वियसि त लही वियो। सो ही ड्राई थींदा रहंदा अञा, पोइ मां हिन जे मथां फाइनली ॿियो कोट बि करे छॾींदमि। ऐं हाणे हीअ बि मरहलो अची वियो विच में। सो शीशा साफ़ु पई कयां त मूंखे अंदाज़ो न हो त हिननि जा एजिस एॾा शार्प हूंदा। सो फस्ट क्लास नमूने जेको आहे कटिजी पियो। त हिते मूंखे पंहिंजे पाण खे फस्ट एड ॾियण जी ज़रूरत मां अची वई। सो उहो फस्ट एड मां पाण खे ॾेई छॾी आहे। सो हाणे कुझु ॿिया कम कारियूं कंटिन्यू कंदासीं। कल्ह जा धोतल कपिड़ा जेके मां रिलिन लाइ वठी आहियां उहे सभु हिते विढ़िया पिया आहिनि। ऐं हा, हिकिड़ो मां तव्हांखे ॾेखारियां, कल्ह मां तव्हां सां हिकिड़ी शेयर कई ॿोरी जो पीस। हे ॾिसो, कल्ह मां जेको ॾेखारियमि त हिकिड़ो ॿोरीअ जो पीस आहे, मूंखे क्राफ्ट्स में कमु ईंदो। पुराणो आहे, इलाही डैमेज आहे हितां हुतां, पर हिन में जेको हे प्रिंट आहे न उठ वारो,
ऐं सवारी त मूंखे ॾाढो वणियो न। इन ते यानी इहे डिफरेंट आहिनि माण्हू वेठल ऐं डिफरेंट उठ आहिनि। त हीअ मूंखे पंहिंजे क्राफ्ट जे लाइ एॾो ज़बरदस्तु लॻो त मूं चयो वाह जो इहो कमु अची वेंदो मूंखे। ठीकु आहे, जेके फाटल टुकड़ा आहिनि उहे त उछले छॾींदमि मां, पर हूअं मूंखे अहिड़ो प्रिंट इन ॿोरी में किथे मिलंदो, किथे बि कोन मिलंदो। सो बहरहाल इहो मुंहिंजी दिलि चाहे एॾो सुहिणो आहे त मां तव्हांखे खोले करे ॾेखारियां। सो मां हिनखे कटिंग करे किथे न किथे यूज़ कंदमि। अॼु जो मेन कमु आहे मुंहिंजो हे पैकिंग, कुझु जेका मूंखे हाणे ॿीहर खोलण जी ज़रूरत न पवंदी। 11:30 थिया आहिनि ऐं हिकिड़ो हे हिते पैक करे रखियो आहे। हे जेको मां फ्रूट वारे खां वठी आई हुयमि क्रेट, इन में मां फ्रेम्स अंदरि पैक कया आहिनि ऐं हेठां ऐं मथां इहे कपिड़ा विझी छॾिया आहिनि जेके मां रिलिंग जे लाइ वठी आई आहियां, त जीअं इहो सेफ़ ऐं सिक्योर हुजे। ऐं इलाही हेवी थी वियो आहे त इहो हितां मां खणी नथी सघां, इहो उते ई पियो हूंदो। सो मथे मूंखे कुझु कमु करिणो आहे। जेके मां कपिड़ा वरिता आहिनि शादियुनि जे लाइ उन्हनि जूं पिक्चर्स कढंदमि ऐं पोइ उन्हनि खे कंदमि पैक। ऐं ॿियो बि तव्हांखे ॿुधाईंदमि त हिनमहिल ताईं मां छा छा कयो आहे। हिते मां काफ़ी शयूं पैक करे वई आहियां। हे सॼा बॉक्सिस जेके मां डेकोरेट कया हुआ अम्मा खे ॾियण जे लाइ, उनजो बुक होल्डर ऐं ऑर्गेनाइज़र्स डिफरेंट। ठीकु आहे, हे उहे शयूं आहिनि जेके मां ॻोठ वारे घर जे लाइ पाण ठाहियूं, मुंहिंजा DIYs इहे हिकिड़े हंधि पैक कया आहिनि। ऐं उनखां सवाइ हाणे साह पटियां थोरो पंहिंजी भेनरुनि सां ॻाल्हायमि। उन्हनि इलाही सारी शयूं पैक कयूं आहिनि, उहे मूंखे पिक्चर्स मोकिलियऊं त असां छा छा पंहिंजे घरनि मां कढी ऐं रखियो आहे, बंदि करे रखियो आहे। हाणे उहे वयूं आहिनि बाज़ारि बाक़ी एक्स्ट्रा शयूं वठण जे लाइ। त ज़ाहिर आहे हिकिड़ो पूरो घरु ठाहिणो आहे त मुश्किल आहे ॾाढो, मतिलबु महिनत आहे इलाही। हाणे ॿियो त हाणे अलाह जो शुक्र आहे सभु ख़ैरु आहे। सो मां चयमि त उन में इलाही मूंखे टाइम लॻो फ़ोननि ते ॻाल्हाइण, इहो मुंहिंजो सुबुह जे टाइम जो हिकिड़ो लाज़मी हिसो आहे। सो हाणे मां जेको आहे हे कपिड़ा पैक कंदमि, पिक्चर्स कढंदमि पहिरियों, सॼा हिकिड़े हंधि जमा कयां छो त डिफरेंट जाइनि ते रखियल आहिनि। ऐं उनखां पोइ उन्हनि जा फ़ोटोज़ कढंदमि ऐं फाइनली उन्हनि खे बि पैक कंदसि। हिननि सभिनी कपिड़नि जा फ़ोटो कढी छॾिया आहिनि। इहे सभु वॻा मां वठी आई आहियां, पहिरियों बि तव्हां सां शेयर थियल आहिनि, पर अॼु मां पिक्चर्स जे हुन सां नियत सां कढिया आहिनि ऐं पैकिंग जे नियत सां, तंहिंजे करे तव्हांखे वैरायटी ॾेखारियां। सो हिकिड़ी हीअ आहिनि 2 छोकिरनि जी बॉइज़ जी शादियुनि जे लाइ। उहे वीचारा एतिरा ग़रीब आहिनि जो चई त मुंहिंजी भेण चयो त 1000 रुपयो मस जेको आहे ॾींदा हक़ महर, त हुननि खे 2 वॻा वठण जा बि पैसा कोन्हनि, त हुननि जे लाइ असां इहे वॻा वरिता आहिनि। त हिकिड़ी जे कुंवार खे असां इहे पर्स ऐं इहे वेडिंग ड्रेस करे ॾियूं था, शॉकिंग पिंक। ऐं हिकिड़ो ड्रेस इहे किथां आयल आहे जेको उन्हनि चयो त असांजो हिकु दफ़ो पातल आहे, त उन ॿिए जी कुंवार खे असां हे वॻो ऐं हे पर्स हिन सां मैचिंग, त इहे इंतज़ामु कयो आहे। बसि इहो सभिनी जो ॾिनो आहे, अलाह साईं क़बूल करे। सभु रेशमी वॻा आहिनि, हे 2 कॉटन जा वॻा आहिनि जेके मां हितां पंहिंजी शॉपिंग करणु वई हुअमि त वठी आई हुअमि, छो त मूंखे ॾाढी रिज़नेबल प्राइस ते मिलिया ऐं थोरो इहे सितारा वितारा लॻल आहिनि, एम्ब्रॉयडरी थियल, त इहे बि 2 मां वठी छॾिया, छो त बहरहाल हर तरह जे कपिड़नि जी ज़रूरत पवंदी आहे। सो हाणे हिननि खे मां जेको आहे पैक कंदमि अलॻि अलॻि ॿिन्हिनि जे लाइ, ऐं उन्हनि जी शॉपर्स ते उन्हनि जा नाला लिखी छॾींदमि। सो तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी, जिन जो कंट्रीब्यूशन हिन सॼे कम में आहे, मुंहिंजी महिनत शामिलु आहे, बाक़ी जेको आहे कुर्ब ॿियनि सभिनी जा आहिनि। सो मुंहिंजी दुआऊं अथव, जेको बि ॾिसंदो ई वीडियो, जेको हेल्प करे थो मूंसां गॾु, अलाह साईं अजर ॾे तव्हांखे। त ॾिसो त हीअ सिर्फ़ु 2-3 वॻा उन्हनि छोकिरियुनि जे वेंदा, छा चवंदा आहिनि, असां चवंदा आहियूं पिड़ो सिंधीअ में, जेको छोकिरे जे तरफ़ां वेंदो आहे घोट जे तरफ़ां, त इहा वीचारनि जी हैसियत आहे। ऐं अहिड़ो असां उन्हनि खे 1000 रुपयो हथ में ॾेई छॾींदासीं त बाबा चप्पल वठिजो, छो त असांखे चप्पल जी माप जी ख़बर न आहे, इन जे करे इहो करिणो आहे। सो इहो थी वियो सभु। ऐं मुंहिंजा इहे सभड़ी कंबल अञा हिते पिया आहिनि जेको अम्मा जन आया त कढिया, त इहे बि बसि पाण ॼाणी वाणी छॾे ॾिनासीं, भले हवा खाइनि। ऐं उनखां पोइ हाणे असां जेको आहे हिननि खे बि अंदरि कंदासीं। सुभाणे संडे ते इंशाअल्लाह सुराण घर में हूंदी। सो हाणे मां हिननि जी पैकिंग कयां। हे बि टॉल बि आहिनि, त जॾहिं मां पोइ दफ़े हिकिड़ी छोकिरी जी शादी लाइ वठां पई त टॉलनि वारो इलाजु पियो करे त मुंहिंजी सेल न थी आहे, मूंखां एक्स्ट्रा वठो, त हे मां हिकिड़ो पेयर एक्स्ट्रा वरितो हो। त हाणे हिननि 2 टॉलनि मां बि हिकिड़ो टॉल 2 छोकिरियुनि जे सामान में विझी थी छॾियां। सो माशाल्लाह इहे बि आहिनि। सो इहा पैकिंग थी वई कपिड़नि जी, सभु कपिड़ा हिन बोरे में आहिनि। सो हे जेके बि बोरा आहिनि, बैग्स आहिनि, इहे सभु जा सभु ज़िंदाबाद संडे बाज़ार। ठीकु आहे, कोई 50 रुपए जो, कोई 20 रुपए जो। हिकिड़ो सूट एक्स्ट्रा हुयो, हुननि 2 छोकिरियुनि जा मां 5 पूरा कया, हे हिकिड़ो एक्स्ट्रा हुयो। हिकिड़ी शादी अचण वारी आहे मई में, त हे मां उन छोकिरीअ जे हिसाब में रखी थी छॾियां। सो मुंहिंजो सिलसिलो ईअं ई हूंदो आहे त मां
हिकु सूट हुजे, को हिकिड़ो मगन जो सेट हुजे, काई बि शइ एक्स्ट्रा ईंदी आहे मां उहा वरी संभाले बचाए रखंदी आहियां, छो त इहो सिलसिलो अलाह जे करम सां हलंदो थो रहे ऐं असांजे हथां अलाह कंहिंजी भलाई थो करे, इहो अलाह जो असां ते करम आहे ऐं उन्हनि सभिनीनि जी महिरबानी आहे जिन जो कंट्रीब्यूशन आहे। सो हाणे हितां जो कमु थियो ख़तमु, हलां थी हेठि ऐं हे हिकिड़ो नओं सेट पियल हो, इहो बि खणां थी, हीअ बास्केट बि कढी अथमि, अलाए छा छा कंदमि ख़बर न आहे। अॼु प्लम्बर बि ईंदो, किचन जे नलके जो मसइलो हल नथो थिए, त अॼु मां हे नओं नलको थी हणायां। तक़रीबन 12:30 खां थोरो मथे थी वियो आहे टाइम, ऐं हिते मां हिकिड़ी वीडियो ठाहे वरिती पंहिंजी पपेट शो जी, छो त एतिरनि ॾींहंनि खां मां शयूं कढी रखियूं आहिनि, साम्हूं हूंदियूं त इहो कमु थींदो रहंदो, जीअं ई वीचारा अंदरि वेंदा न सभु, त वरी मूंखां ॻाल्हि विसरी वेंदी ऐं मां पंहिंजे ॿियनि कमनि में मसरूफ़ थी वेंदमि। सो इहो त हिते मुंहिंजो दुकानु सदाईं निकितो पियो हूंदो आहे। हिते चणनि जी दाल भिॼाए वई हुअमि कुझु देरि पहिरियों, सो हाणे मां लंच में चणनि जी दाल पचाईंदमि ऐं कबाब ठाहींदमि, कबाब ठहियल आहिनि, सॉरी फ्राए कंदमि ऐं मानी पचाईंदमि। खीर बि कढी वियो आहे, थाम बि मां सिधा करे वई हुअमि, त हाणे मां इहे अंदरि कंदमि। त हिते हाणे कंटिन्यू मुंहिंजो किचन जो कमु आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह त नलको लॻी वियो ऐं सॼी सफ़ाई कयमि, हे नओं आहे माशाल्लाह। हिते एॾो थोरो पाणी पियो अचे जो बसि, पर हिन जो जेको हे सिस्टम आहे न, इहो बि बकौल असांजे प्लम्बर जे, त इहो कंहिं बि महिल तव्हांखे जवाबु ॾेई वेंदो। मां छा कयां, हाणे हिते लॻनि ई अहिड़ा नलका था, सो बहरहाल मजबूरी आहे, पुराणो नलको हिते कढी रखी वियो, सॼी सफ़ाई कई अथमि, पखो हलाए छॾियो आहे फुल, त जीअं हे सुकी वञे जल्दी। हिते ॾाढो पाणी हुयो ऐं मंझंदि जो मां माशाल्लाह मज़ेदार दाल पचाई ऐं सुराणे तारिक आयो, सुराणे तारिक विया आहिनि ॿाहिरि कम सां, कमु मुंहिंजो ई हुयो, पर जो प्लम्बर अची वियो त मां वञी न पई सघां, इन करे मां हुननि खे चयमि त भला तव्हां ॿई ॼणा करे अचो। सो बहरहाल त इहो सिलसिलो जारी आहे ऐं मां थोरी देरि कंदमि रेस्ट, छो त रेस्ट करणु ॾाढो ज़रूरी आहे, मां थकिजी पई आहियां। ऐं ॿियो त कंटिन्यू मूंखे जेको बि घर में कमकार थींदो आहे मूंखे ई बीहणो हूंदो आहे सॼी उमिरि खां, अॼु न, छो त मां पंहिंजे घर जे मर्दनि खे, चाहे मुंहिंजो हस्बैंड हो या मुंहिंजा पुट, मां हुननि खे पूरो रिलैक्स रखंदी आई आहियां त पंहिंजी पढ़ाइनि ते, पंहिंजे नौकिरियुनि ते, पंहिंजे कम ते ध्यानु ॾियनि। उन्हनि खे ऑफिस में, यूनिवर्सिटी में या कंहिं बि हंधि इहो टेंशन न हुजे त हे घर जो हे कमु रहिजी वियो, त पोइ मुंहिंजे हुजण जो फ़ाइदो कहिड़ो आहे। सो इहो मुंहिंजी सोच आई आहे। ऐं बाक़ी त माशाल्लाह मुड़ुस माण्हू आहिनि, कमाइनि था, घर हलाइनि था माशाल्लाह। हिन महिल बि मां त जॉब कोन थी कयां, इहो सभु मुंहिंजे बचनि जो ई जेको आहे कयो आहे। सो टीवी इंजॉय थी कयां, रेस्ट कयां ऐं इंतज़ारु कयां ॿारनि जो। 4:15 थिया आहिनि ऐं हे अची विया वापसि, तारिक त हलियो वियो सुराण खे हिते छॾे, ऐं मां कुझु शयूं घुरायूं, उन्हनि में मां हे कीमो चिकन जो ऐं हे बीफ जो इहो घुरायो। तारिक मूंखे इलाही ॾींहंनि खां कंहिं डिश जी फरमाइश कई त कीमो सुठो हिते न मिलंदो आहे, ऐं मेट्रो त जेको आहे परफेक्ट हिकिड़ी शइ मिलंदी आहे, त मुंहिंजो हमेशह मेट्रो ते जेको हूंदो आहे वधीक यकीन हूंदो आहे। त ऐं मां पाण बि कुझु ठाहिणु पई चाहियां, त हितां घुरायां थी त ज़ाहिर बोनलेस मूंखे पाण खे ठाहिणो थो पए, सो ही कीमो मिली वियो आराम सां, त मुंहिंजी जान छुटी पई। सो मुंहिंजो सम्झो वॾो मसइलो हल थी वियो। ऐं अक्सर मां ईअं कंदी आहियां जो हिन पैकेट खे मां सिर्फ़ु हीअं निशान हणी, हाणे मां हे 3 हिसा ठाहे छॾिया, छो त ज़ाहिर मां ऐं सुराण असांजे लाइ इहो हिकु हिसो ऐं प्लस असांजी ज़हरा। सो हिन जा बि जेके आहिनि, मां हिकिड़ो हिसो इंशाल्लाह इरादो आहे त मां सुभाणे तारिक जी फरमाइश ते हुनजी फेवरेट डिश पचायां, ऐं पोइ बाक़ी जेके 2 हिसा थींदा उहे वरी पोइ असां पाण में कुझु न कुझु पचाईंदासीं। सो हिन सां गॾु हिनजी हीअ जेके मथां पैकिंग आहे उहा बि कटिजे थी, को मसइलो न आहे, हिनखे मां थैलीअ में विझी रखंदमि, त हाणे जॾहिं मां हिनखे कढंदमि न त हे ईज़ीली जेको आहे धार थी वेंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी नंढड़ी फैमिली आहे, त असां हिकदमि एॾो सारो त नथा पचाए सघूं, त हे वॾो हिसो जेको आहे इंशाल्लाह मां जंहिं ॾींहुं तारीख़ हूंदो उन ॾींहुं पचाईंदमि, ऐं बाक़ी हे त नंढा नंढा हिसा असां पाण में ई हूंदासीं त उन में जेको आहे थी वेंदा इस्तेमालु। सो इहो हूंदो आहे मुंहिंजो तरीक़ो, मां हिननि खे हिन पैकिंग मां न कढंदी आहियां, छो त हिनखे धोइणो वोइणो न हूंदो आहे, साफ़ु सुथिरो हूंदो आहे बिल्कुलु। ज़ाहिर आहे अंदरि मेट्रो में न मख न कुझु, न का गंदगी न ग़लाज़त, त धोइण जी ज़रूरत ई न महसूसु थींदी आहे। सो हे वेंदा हाणे फ्रीज़र में, ऐं मां कंदमि रेस्ट, मां वेंदमि पंहिंजे कमरे में।